اللہ کے रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस है तो क़यामत जे ॾींहुं अल्लाह 3 माण्हू ऐसे न को ॻाल्हाईंदो न को रहमत जे नज़र से ॼारींदो। हिकिड़ो माण्हू जेको कंहिं मथे एहसान करे न पोइ हिन जो तानो ॾेई ॼाणाए ते फलाणे ॾींहुं तो मथे मूं एहसान कयो होसीं। इन सां मूं अल्लाह क़यामत जी नज़र जे रहमत से ॼारींदो थो। अॼु पाण इंसान मरी वञे तो पुठिया मड़े ई पाण एहसान जेको आहे उन कुटुंब वारनि खे ॼाणायूं था चऊं था जे हुते मूं एतिरा पैसा ॾिना हुते मूं हीअं कयो हुते हीअं कयो हिन बीमारीअ में। हिकिड़ो एहसान ॼाणाइण वारो अल्लाह क़यामत जो ॾींहुं नेकियूं कंदो, निमाज़ूं पढ़ंदो, हज ने उमरा कंदो त अल्लाह क़यामत ॾींहुं हिन साम्हूं ॼाणींदो की हिन साम्हूं ॻाल्हाईंदो की न। जे एहसान करे न वरी चए त मूं तो ते फलाणो एहसान कयो। ऐं ॿियो पंहिंजे वापार में कूड़ करे, कारोबार में अल्लाह पाक क़यामत जो ॾींहुं। ऐं टियों जो फखर ने वॾाई पंहिंजो पहिराण जेको रहियो पंहिंजी गंदी क लुंगी क सुथण गिरी कना हेठि लुटकाए ने हलियो अल्लाह क़यामत जो ॾींहुं 3 माण्हू साम्हूं ॼारींदो की न। उन ॾींहुं अल्लाह गुस्से में हूंदो। अल्लाह गुस्से में अहिड़ो हूंदो जे रब जा फरिश्ता पर रोमण ॼारींदा जे मुंहिंजो रब अॼु कुरो चए थो, कुरो फरमाईंदो, नंबीअ मड़े भिजंदा जे अल्लाह असां मथे गुनाह न उथलाए विझे। उन ॾींहुं अल्लाह ताला इन 3 माण्हू साम्हूं ॼारींदो कंदा ऐं हिन एहसान जो बदिलो ॾियां थो। जंगे औद में इस्लाम जी 2 जंग हुई। रमज़ान में जंग बदर लगी हुई सन 2 हिजरी में। 19 साल में जंगे औद ईद वारे महीने शवाल में लगी हुई जेको मदीने खां 4-5 किलोमीटर जबल औद मैदान में लगी हुई जंग जंहिंमें अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ रात सजी माण्हुनि खे भेरा करे चेंजारे बदर में उन्हीं रामान रहीम रब जे लाइ जंहिं असांखे इंसान बनायो यानी अशरफुल मखलूकात बनाए, जंहिं असां मथे तरह तरह जा एहसान ने महिरबानियूं कयईं, जंहिं असांखे तरह तरह जी नेमतें से नवाज़े छॾे। अल्लाह उन ज़ात वादहू ला शरीक लहू जो असां मथे एहसान ऐं उन्हीं जो करम है, उन्हीं जी बाज है। उन्हीं जी मुख़्तसर हमद सना वाखाणे वॾाई जे बाद दुरूद सलाम नबी रसूल ऐं पैगंबर मथे बेशुमार अनगनत लखें करोड़नि जी तादाद में दुरूद सलाम उन कायनात की हस्ती जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीजो बिरादरो, नौजवान साथियों, निंढड़ा ऐं मासूम बच्चा ऐं मजलिस में मस्जिद में हाज़िर थियण वारा जमा थियो ऐं कन ॾेई सुणण वारियूं माऊं ऐं भेणूं, मुंहिंजो अॼु जो खुतबे जो मौज़ू है
गुनाह जे बारे में। किन्हीं गुनाह जे बारे में? जेको गुनाह वॾा वॾा कबीरा गुनाह, जंहिंखे कबीरा गुनाह चवाइजे। गुनाह ॿ क़िस्म जा आहिनि, हिकिड़ा सगीरा नंढा ऐं ॿिया कबीरा वॾा वॾा गुनाह, जंहिंमें इंसान जे सची तौबा करे न उन मथां हथ खणी वञे ऐं पोइ कॾहिं पण ही गुनाह न करे, इन गुनाह खां इनखे नफ़रत थी वञे, इन गुनाह मथां हथ खणी करे अलाह वटि तौबा करे जे मुंहिंजा रब मूं वटि गुनाह थी वियो, मूंखे शैतान बिरगलाए विधो, मुंहिंजा रब ही मूं गुनाह करे विधो आहे, हाणे आउं तौबा करियां त मुंहिंजा अलाह मूंखे पकड़िज न। ऐं हिन गुनाह खे हाणे ओॾो कॾहिं की न वेंदो, तंहिंजे बारे में अल्लाह ताला क़ुरान करीम में सूरे अत-तारीम जेको आहे इन जे 8 नंबर जी आयत साम्हूं मूं पेश कई आहे, शायदि 28 सिपारे में सूरत है मदीने शरीफ में नाज़िल थी हुई। मदीनो शरीफ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वतन मको हो, ऐं मदीनो जेको हो से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे विया हुआ, उन जा तालुकात ख़ासा हुआ। मदीने में अंसार हुआ ऐं मके में मुहाजिर रहंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुश्मनी थई त मके में रुगो कुरैश दुश्मनी कयूं, पर मदीने में 12 कबीला हुआ। बनु कुरैज़ो, बनु कैनाक, इमड़ कबीला मदीने में 3 कबीला हुआ यहूदीअ जा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मड़ जानी दुश्मन थी पिया हुआ ऐं मदीने में मुनाफ़िक़ पण हुआ। अॼु पाण चऊं था कि फलाणो माण्हू मुनाफ़िक़ है, ऐं बग़ैर तहक़ीक़ जे पाण ॻाल्हि करियूं त कोई पाण सबूत नथो वे, कोई ॻाल्हि अहिड़ो मुतबर माण्हू पाण न पेश करे, तंहिं हूंदे पाण उन माण्हूअ वटां सुणी करे हिन ॻाल्हि खे पाण फैलाए छॾियूं था ऐं तहक़ीक़ नथा करियूं, उन पोइ मुक़ाबला थिए त ॻाल्हि किथे पण उभिए न। ई वड़ी वॾी हिकिड़ी मुनाफ़िक़ी ऐब जो ई आहे। पोइ 10 माण्हू वे, पोइ ॿिए ॻोठ जा माण्हू, पिंड जे ॻोठ जा विझे, हुन फलाणे चए, हुन चए, पोइ हुन औरत चए, इहा ॻाल्हि पोइ खोटी अफ़वाह वेठी। ई मरे त हुन दौर में पण अहिड़ो अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ हो, जंहिंखे माण्हू चयो तूं हेॾी उमिरि शरारतूं कई तो नबी सलाम खे ख़बर न हुई। ऐं हिन जो पुत्र जेको अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जो, उनजो नालो पण अब्दुल्ला हो। ॿिए पुत्रनि जा नाला मड़े हिकिड़ा ज हूंदा हुआ, नबीअ जे नाले। नबी सलाम चयो तव्हां नाला रखो त नबीअ जे नाले मथे नाला रखो। त अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जेको हो, इन जो पुत्र जेको हो उहो पण अब्दुल्ला हो। जॾहिं जंग तबूक लॻी, शायद 9 हिजरीअ में जंग तबूक लॻी हुई, सन 9 हिजरीअ में। 9 में हज फर्ज़ थियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज मथे विया ते आख़िरी हज अल्लाह जे रसूल जो हो। ही हज जुमे जो ॾींहुं हो ऐं आख़िरी हज हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो हज कयूं, हजनु मांदा 4 उमरा कयूं। अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ खे माण्हू चयो तूं एॾियूं शरारतूं न कर। नबी सल्लल्लाहु जे बारे में फलाणे ॾींहुं ते हीअं चए, असां बि पण अलाह जे रसूल खे चयूं हीअं चए हूअं चए। पर अब्दुल्ला बिन मुनाफ़िक़ कहिड़ो हो? उन जे आई चओ था नमाज़ पढ़, त नमाज़ पढ़ां पियो, ज़कात ॾियां पियो, सदका ऐं ख़ैरात करियां पियो, एतिरे सूदी चए कि हिकिड़ो अलाह जे रसूल खे सजदो करियां का। अहिड़ो मुनाफ़िक़ हो। पण रहमतुल लिल आलमीन, अल्लाह उनकी दुनिया अला रहमत बनाए करे हले वियो। एॾी ख़बर हुई, एतिरी अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जी उमिरि हुई, तंहिंजे बारे में कॾहिं पण कीअं न चए। आख़िरी जनाज़े जी नमाज़ तयार थई, तर पण जनाज़ो पण पढ़ियो। जर कफन कद जो द्रिगो हो, बॉडी वॾी हुई, कफन नते थियो, कपिड़ो नते आयो, पगे था ढकियो, मथे ते मथो उगाड़ो, मथे था ढकियो,
पैर उगाड़ा, तेरा पुत्र आयो जैसे खबर हुई हेडी शरारतूं कयें, हेडी मुनाफ़क़ी कयें। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चऊं असांजे पेला करे कपिड़ो न हाणे मदीने में जेको असांजे पे खे कफन ॾियूं पूरो जोड़ी जेको आहे से हिन जा मुठिया ॿधूं। अल्लाह जा रसूल अहिड़ो कीअं आहे न, त नबी सलाम एहसान जेको आहे से एहसान जो बदिलो जेको माण्हू कंदो न दुनिया में ॾेई ॾींदा। तैर चई त ॻाल्हि सुनो, जंगे बदर जहर लॻी तर मुंहिंजो काको अब्बास जेको से जंगे बदर में मुक़ाबिलो करण आयो इस्लाम जो, इस्लाम क़बूल न कयईं, कुफर में हो, ऐं मुंहिंजे काको जर जंग लॻी ऐं कपिड़ा टुटी पिया। तैर जो बदन से अब्दुल्ला बिन उबी ढकाए हुए। ई ॿ कद जा एतिरा सरखा हुआ। अब्दुल्ला बिन उबी ढकाए हुए एतिरे आऊं से उनजे बदिले मुंहिंजे काके खे कपिड़ा ॾिने हुए। उहो आऊं एहसान जो नथो भुलां। हीअ मुंहिंजी खमीस जेको रहमतुल आलमीन, जंहिंजे खमीस मथे जिब्रील अमीन जा हथ फेरियल हुआ, जिब्रील अमीन हथ फेरींदो, इहा खमीस कड़े में जा कढी ॾिने। चए वञे अब्दुल्ला खे चए तो अॼु पेखे हिन खमीस जो कफन ॾिजो, ढकाइजो, जितां उगाड़ो वे। हज़रत उमर चए न ॾे त चई आऊं एहसान जो बदिलो ॾियां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह 3 माण्हू ऐसे न को ॻाल्हाईंदो न को रहमत जे नज़र से न्यारींदो। हिकिड़ो माण्हू हू जेको कंहिं मथे एहसान करे न पोइ हिन जो तानो ॾेई ॼाणाए ते फलाणे ॾींहुं तो मथे मूं एहसान कयो होसीं। इन सां मूं अल्लाह क़यामत जी नज़र जे रहमत से न्यारींदो। अॼु पाण इंसान मरी वञे त पुठियां मड़े ई पाण एहसान जेको आहे उन कुटुंब वारनि खे ॼाणायूं था, चऊं था जे हुते मूं एतिरा पैसा ॾिना, हुते मूं हीअं कयो, हुते हीअं कयो, हिन बीमारीअ में। हिकिड़ो एहसान ॼाणाइण वारो अल्लाह क़यामत जो ॾींहुं नेकियूं कंदो, निमाज़ूं पढ़ंदो, हज ने उमरा कंदो त अल्लाह क़यामत ॾींहुं हिन साम्हूं ॼाणींदो, हिननि साम्हूं ॻाल्हाईंदो की न। जे एहसान करे न वरी चए त मूं तो ते फलाणो एहसान कयो। ऐं ॿियो हिनजे वापार में कोड़ करे, कारोबार में अल्लाह पाक क़यामत जो ॾींहुं। ऐं टियों जो फखर ने वॾाई पिण जो पैराण जेको रहियो, पिण जी गंदी क लुंगी क सुथण गिरी कना हेठि लुटकाए ने हलियो। अल्लाह क़यामत जो ॾींहुं 3 माण्हू साम्हूं ॼाणींदो की न। उन ॾींहुं अल्लाह गुस्से में हूंदो। अल्लाह गुस्से में अहिड़ो हूंदो जे रब जा फ़रिश्ता पर रोमण ॼाणींदा जे मुंहिंजो रब अॼु कुरो चए थो, कुरो फरमाईंदो, नंबीअ मड़े डिॼंदा जे अल्लाह असां मथे हू गुनाह न थलाए विझे। उन ॾींहुं अल्लाह ताला इन 3 माण्हू साम्हूं ॼाणींदो कंदा ऐं हिन एहसान जो बदिलो ॾियां थो। जंगे औद में इस्लाम जी 2 जंग हुई। रमज़ान में जंग बदर लगी हुई सन 2 हिजरी में। 19 साल में जंगे औद ईद वारे महीने शवाल में लगी हुई, जेको मदीने कना 3-4-5 किलोमीटर जबल औद मैदान में लगी हुई जंग, जंहिंमें अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ रात सजी माण्हू खे भेरा करे चेञारियो बदर में केतिरा माण्हू मारिजी विया। उन्हीं जा मुसलमान खे भेरा करे न भड़काए थे ने आई मारिजी वेंदा। 700 माण्हू जेको हुआ 3000 जी फौज या केतिरी, इन में जा 700 माण्हू अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़, 700 में जा 300 माण्हू पाछा कोठे पियो चई जेको आहे जंगे में मारिजी वेंदा, न वञो। अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ जो सरदार एॾो हो जे मदीने में इज़्ज़त से दाख़िल थींदो, जंहिंजो क़ुरान ज़िक्र करे थो सूरे मुनाफ़िक़ून में। तैर अब्दुल्ला बिन उबीअ जे पुत्र चई अल्लाह जे रसूल खे त अल्लाह जा रसूल आई मूंखे चओ तव्हां मदीने जो घेंट संभालियां, पहिरीं ई जेकॾहिं आन मान त मदीने में दाख़िल थिए
تا ان جو سر لائے وجا مجھے تلوار سے. اللہ کے رسول چیں تو نہ آؤں اڑے ماڑوے کے ماران قتل کران کنا درجا تو اللہ مکھے حکم نہ کہ رحمت اللہ عالمین نہیں چوندا نبی صلی اللہ علیہ وسلم نماز جے ماڑو کے مارا جے بی بی عائشہ متے تومت اے مہاجر انصار پانی متے وڑیا انصار کے جڑے انصار والے انصار کے پکارے انہوں نے مہاجرے والے ان مہاجرے کے راڑ کے اوچے مکھے بچایا عبداللہ بن ابی منافق خبر پئی پھر انصارے کی چیں مدینے والے کی جہاں کی چوتے نا جے انہی کی پناہ نہ دیو انہی کا اچن نہ دیو جڑے اچن دینا تدے یہ کری تا نا ایڈیوں شرارتوں کے پن اللہ تعالی فرعون جے بارے میں ترو نائی چیں جترو عبداللہ بن ابی منافق جے بارے چیں اللہ پاک کیا مچوڑی عبداللہ بن ابی منافق کے جہنم جے اونے طبقے میں عبداللہ بن ابی منافق اللہ کے داخل کندو ہے قیامت چوڑی دوزخین جو سردار عبداللہ بن ابی منافق ہندو مسلمان ہو جہاد کندو ہو جہاد میں ویندو ہو نمازوں پڑھندو زکاتوں ڈیندو اے گناہ مڑے کبیرہ کندو کبیرے گناہ جو ذکر کیوں ہے تو پانچ منافقی کرن گلا غیبت کرن ای مرے اسلام میں اللہ جی دین میں حرام نے کبیرو گناہ ہے تو اللہ وٹ یا ایھا الذین آمنوا توبوا الی اللہ توبۃ نصوحا ایمان والا اللہ جی دربار میں اللہ جی حضور میں سچی توبہ کرو خالص توبہ کرو گناہ متات ہانے کبیرہ گناہ جو کوئی سکیا ہے جیکو پاں صغیرو گناہ جو کوئی معمولی نہ پاں کبیرہ گناہ کیو تا کبیرہ گناہ جو کوئی وڈا وڈا گناہ جے میں اللہ توبہ نہ کرے تو عذاب اچے نے اللہ معاف نہ کرے اے کئی بیماریوں جنم گئے نے عام جام گناہ کبیر تھی ہوئے جن جو ذکر گھنے پھر کہ ریاض کبیرو گناہ ہے اللہ چاہیں شرک جو کوئی کبیرو گناہ ہے پر اللہ شرک میں نہیں چاہیں منہ سے بڑوں نے جنگ کرو زنا کبیرو گناہ ہے اللہ چاہیں جنگ زنا میں نہیں چاہیں جے آئی منہ سے بڑھو پر ویاج کبیرو گناہ اللہ چاہیں جو کوئی ویاج کھائے ویاج گنے لیتی ریتی کرے ای منہ سے ہتھیار کھڑی نے منہ مجھے نبی سے جنگ کرے منہ سے وڑے یاؤں تو جا کہ زنا جو کو ایسے گناہ نہیں زنا جے قوم میں ہوندو ان میں بری بیماری نے وبا پھیل دی ماڑو یہ مردا زنا خور قوم میں جے قومے نے جے گوٹھے میں جے پھریے میں جے پاڑے میں زنا ہوندی انہی میں ماڑو مردن عورتوں بچہ یہ مردا جی پوئیں جا دھن کیوں مریں یہ زنا خورے ماڑا گوٹھے میں ماڑو مرندا تہر ماڑو یہ مرندا نا توبہ نہیں کئی پا جے کبیرے گناہ کنا توبہ کرو اٹھ ڈیئں نتا نہ کرے جے فلانے جو پتر فلانے جو باں فلانے جو ڈوئترو فلانے جو پوترو ایکسیڈنٹ تھی بکری ہوئی مرے نا برکی پہ بکری میں جیندہ جے زنا جے قوم میں ہوندی ان میں ماڑو یہ مرندا جی بکریوں مریں یہ زنا کر قوم میں اصحاب میں پوچھو اللہ جا رسول ایڑو مڑے تھیندو توجہ امت میں نبی صاحب جو ہاں اچانک ماڑو مری دا جے فلانو کے اٹک جیو جے فلانو رات ستو صبح جو تھیو ہے نا جے قوم میں زنا نہ انہی میں ماڑو کیڑی عمر جا وٹھا ہے ماڑو نتا مرے انہی میں بیماریوں نہ جے قومے میں زنا نے ریاج عام ہوں دو انہی قومے میں بیماریوں جنم کے نہیں ہو بیماریوں کیڑی ہوئی لا علاج بیماری ہوئی ٹیکے متے ہلیں تا گوری تھی ماڑو گوری چھڑارے ماڑو پیو میں تو ٹیکو ہے بیماری لا علاج ہے ڈائیبٹیز لا علاج بیماری ہے گوری کھائے کھادو کھائے مٹھو کھائے تیر چے ہیر سے تیاں ہاں گوری نہ کھا چا مٹھو نہ کھا چا دسا بلا کہتے تو پجے قبرستان تے پجے نے اعلان تھیندو لاؤڈ میں جا تو جو
نہ کھاجے توں گوری دایا بیٹی سی، نہ کھاجا اناج، ای گریبان میں نظر وجی نار جی مجھے علاقے میں مجھے فریے میں زنا عام تھی چکو ہے، ویاج عام تھی ویو ہے، ای گناہ کبیرو ہے۔ روز جنازہ، روز اعلانہ، توبہ نصیب کیے تھی، ایکسیڈنٹ تھو بڑی مسجد میں آئیو، 4 ڈیاں آئیو پو مسجد مت ہاتھ کھڑیو، کینسر جی بیماری، لا علاج بیماری، ای ویاج کبیرے گناہ جی وجہ سے، ٹی بی جی بیماری کبیرے گناہ لا علاج بیماری، کبیرہ گناہ، کبیرہ کرو گناہ، کیڑا گناہ ہے؟ زنا کرن کبیرو گناہ ہے۔ زنا اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم فرمایو تو پوڑو ماڑو جو پوڑو زانی، پوڑو جو زنا کرے، جوان کی چھوٹ نہیں کہ زنا کرے، پوڑو زانی اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم فرمایو تو قیامت جو ڈی پوڑے زانی کے ضعیف زانی کے قیامت جو ڈی اوندے مو جہنم میں ہلائے ویندو ہے، جہنمی جو روگ جو کو رہو، جہنمی جا جی پھٹ ہوندا انی موڑو این کے پیارے میں اچھی دو، جوان جو کو ہے زنا کرے نہ توبہ نہ تو کرے، ان کے تنگ جو کو کھو ہوندو، آگ جو تنگ وائے ہوندی آگ جی، ان میں پھگاयो ویندو پو آگ ان کے ویٹ متے کھڑی نے پو داؤں گندو بچی دو۔ نبی صلی اللہ علیہ وسلم جو معراج واری رات، منہ معراج واری رات موگڑو تنور ڈٹھو، یعنی موگڑو تنگ کھو ڈٹھو، دوزخ جو لباس انہی کی پہریو مردیں نے عورتیں گی، منہ جبریل سلام کے پوچھو کیر ماڑو ہے، ہی چیسوں کرے نیوں آئی، ہی داؤں کرے نیوں آئی، جبریل السلام جو ہی تو جی امت جا زنا خور مرد نے عورتیں راتی جو کو بئیں عورتیں اٹھنے عورتوں جو کوئی سے بئیں ماڑوں اٹھ راتی گزاری نہیں ہوئی زنا خور، اج سارو علاقو سارو ماحول ان گناہ میں مبتلا ہے، زنا کرے سے تھی تو ماڑوں ان اچ ون سے تھی تو دوستیاں نے سنگت سے تھی تو غیر ماڑوں نہ چے اے گھریں جے اندر گائن وجائن نو ہے، بے ادو آواز نہ وے، ماؤں بہنوں پردے سے میں تو زنا جو نالو نشان نکلی وی، اے دھرمیلو جو کو ہے سے نبی صلی اللہ علیہ زمانے میں نہ ہو، دھرم جو بھائی دھرم جی بہن ہے، نبی صلی اللہ علیہ وسلم جا کئی ماڑو نبی صلی اللہ علیہ وسلم جی ہتھ متے بیعت کیو، اسلام قبول کیں، پر نبی صلی اللہ علیہ وسلم کیا کہنا چاہے کہ مجھے دھرم جی تو بہن آئی ہے کہ مجھے دھرم جو تو بھائی۔ جنگ عہد میں عورت ایک پکڑی آیا، نبی صلی اللہ علیہ وسلم جو کہہ رہا ہے کہ عورت پکڑی آیا پٹھیری وہی رہی ہوئی، نبی صلی اللہ علیہ وسلم چیں پوچھو بھلا کڈاں جی ہے کیے آ وئی ہے، تو نبی صلی اللہ علیہ وسلم کے چیں جے کرے تو وہ انسان آئی ہے، نبی جے کرے آئی ہے، رحمت للعالمین آئی ہے، تو ہم حارث جی دیے یہاں بنو سعد قبیلے جی یہاں حلیمہ دائی جو کو ہوئی محمد جی ان جی آؤں دیے یہاں، نبی سلام جو سامئی ویار ہوئی تا انہوں نے منہ کھیر پھیرو داتو ہے، مجھے ماں حلیمہ جو داون ان جو ماں جو نے حلیمہ جو داون منہ داتو ہی مجھے کھیر شریک بیڑ ہے، کھیر شریک کرے گی جو جے جن جی ماں بچلو جنم ہے ان جی ماں وفات کرے وے یا ماں بیمار وے تو بئی عورت جو کوئی نہ کہ داون دے تو ان جو نکاح پاتے حرام کرنے تھے، قرآن شریف میں سورہ نساء میں تفسیر سے بیان ہے کہ 5 پھیرا درو کرے نے پانچ ماں جو داون دا ہے تو ان سے نکاح پانی بھائیں منی بہنیں جو حرام آئے،
ई पंहिंजो खीर शरीक इन कना पंहिंजो पढ़दो नाई। नबी सलाम जो केरु हिन जो नालो घुरो आहे त चए आऊं हलीमा सादिया जी धीअ या मुंहिंजो नालो सीमा आहे। नबी सलाम जो ही मुंहिंजी भेण आहे, खीर शरीक आहे। ये कीअं पकड़जी आ वई? नबी सलाम जो हिन में को निशान न्यारियो, साहबा जेको हिन जा मुहर्रम ॿिया हुआ पकड़िया आया हुआ त नबी सलाम ने नंढपण जो को निशान हिन में हो। नबी सलाम ॾिठो हो, उहो निशान ॾिठो। नबी सलाम जो ये तो मुंहिंजी भेण है, उडी करियो विहारियो। नबी सलाम जो तूं कीअं वई है? अल्लाह जा रसूल आऊं पण जंग में आओ ही आए रहमतुल्लाह आलमीन आयो। नबी सलाम जो ही मुंहिंजी भेण है। ऐं अमीर हमज़ो जेको हो से नबी सलाम जो काको हो, ई पर नबी सलाम जो शीर खरीद शरीक भाव। सुबैया जेको हुई नबी सलाम जी लौंडी जेको हुई अमीर हमज़ा ने इन बिनी खीर नबी सलाम भेरो पीतो दातो धावण अल्लाह जे रसूल जो ई पण अमीर हमज़ो भाउ पण हो, काको हो। तो धर्मेलो जेको आहे ऐं ॿियो संगत जेको आहे घर अच विच ज़ना ऐं बुराई ऐं ॿियो मोबाइल पंहिंजे घर में रहियो, इन जो असबाब सबब जेको आहे से मड़े ई आहे त संगत जेको आहे से बाज़ार दूर तो रखो, जी गिनो जी ॾियणो ऐं घर जे नाम और माड़ू ने औरतें जो ॿियो लिबास जेको आहे औरतूं रस्ते में साम्हूं अचे थियूं, माऊं ऐं भेणूं सुणी गिने कोई छातीअ मथां से लियो नथी ॾे। ऐं लिबास जेको आहे से औरत जो कहिड़ो वे, सारो बदन ढकियल वे। औरत जो लिबास जेको फराक सिबाई थियूं नौजवान छोकिरियूं ई घोड़े कणा मथे हुए थो ऐं मर्दानो लिबास पहिरीं थियूं। अल्लाह इन औरतें मथे मर्दे जी चाल, मर्दे जो लिबास औरत करे थी, औरत जो लिबास मर्द करे तो, चाल मर्द जी औरत करे थी। अल्लाह इन मथे लानत करे तो क़यामत जो ॾींहुं इन लाइ करे जन्नत जी ख़ुशबू जेको आहे से हराम आहे। त मड़े कबीरा गुनाह रियाज, ज़ना, क़त्ल करणु, कंहिंखे मारणु ऐं माण्हुनि जो हक़ दॿाइणु, ई मड़े कबीरो गुनाह आहे। यतीम जो माल खणणु, यतीम जी ज़मीन झटणी, यतीम के पैसा मिले इन में अधु विराइणु जे मुंहिंजो भाग है त ई मड़े कबीरा गुनाह छोटकारो थींदो नेक ने सुहिणे अमल से सची तौबा न थींदो। सची तौबा जेकर न कई गुनाह मथां हथ न कयो त ॾींहुं हाणे टूंका बर्बादी जा ॾींहं ई किन टाणे सैलाब अचे, किन टाणे सुनामी अचे। तफ़सीर जे अंदर लिखियल है तो जमीन जा 4 हिस्सा ते मथे 3 हिस्से मथे पानी ने दरिया है, एकड़े हिस्से मथे बेट है जंहिं मथे दुनिया ने जानवर रहे था। इन बेट मथे कॾहिं पानी पलटो वणे ने कॾहिं कौम तबाह थी तंहिंजो की पण चवाजे न। 4 हिस्सा ज़मीन है, तंहिंमां 3 हिस्से मथे पानी है, दरिया है। लोगो दरिया मस्ती क्यों, दरिया जोश में आया, गुनाह आसमान से लगा तो दरिया फुट कंदा, सुनामी अचींदो जे माण्हू सुते निंद्रे में मरी विया। तो तौबा करो, गुनाह करा, बीमारियों घरे में ढरिया वयूं, ला इलाज बेपर्दगी वधी वई है। कभी ने गुनाह जो जिक्र अञा बाक़ी है। हाणे टाइम ने वक्त इजाज़त न तो ॾे तो मुंहिंजी अल्लाह वटि दुआ है त अल्लाह ताला कबीर गुनाह ऐं औचते मौत ऐं औचते हादसे कना अल्लाह पाके बचाए। ऐं पा अॼु आयूं जमात जे अंदर मौजूद आयूं, अॼु सची तौबा करे 5 गाना नमाज कायम करियूं ऐं मुनाफ़िकी मथां हथ खणो। जमाती नमाज पढ़े पियो, ॿाहिरां निकिरी वियो तो मुनाफ़िकी पियो करे। अरे तौबा न तो करे, ज़बान ते कटोल न तो करे। अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक ज़कातूं ॾिने, सदका ॾिने, खैरातूं ॾिने, हज पढ़ियो, उमरा कई, पर मुनाफ़िकी न छॾे। अल्लाह चए हिकिड़े फेरा नबी तूं नमाज पढ़े, अल्लाह जो नबी जंहिं ते नमाज पढ़े अल्लाह उनजी मग़फ़िरत करे छॾे। पर अल्लाह चए मुंहिंजा नबी तोजी त इहा हिकिड़ी नमाज रही, अहिड़ी 70 पढ़नि था उनखे माफ़ की न कंदुसि। 70 फेरा तू पढ़ने तां माफ़ की न कंदोसि। त भला मता न पा
मुनाफ़िकियूं करे करे हयातियूं पूरियूं करे छॾियूं, ज़बान मथे कटोड़ न करियूं, पंहिंजूं रोज़ियूं मड़े हरामनियूं। अलाह जा रसूल जे क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी? पाण सगोरन फरमायो, माण्हू जंहिं हराम ने हलाल जी तमीज़ न कंदा तंहिं क़यामत जो इंतज़ारु कजा। त अॼु न को हराम जी ख़बर आहे, न को कीअं। माण्हू वॾो थी थो त पिण जी उमिरि नथो चए, कूड़ पियो करे जे मुंहिंजी उमिरि एतिरी आहे। पोइ जे माण्हू वधारे चए था त दाढ़ीअ खे केस लॻाए थो, केस हराम आहे। वीचारा घणा आलम फतवा पिया ॾी जे कारी दाढ़ीअ में कीअं। अलाह जे रसूल चए ही पण कबीरो गुनाह आहे जे सफ़ेद वारे में जा माण्हू कारी दाढ़ी करे थो, केस हणे थो, जेको कबूतर जहिड़ो पिंड जी दाढ़ीअ ने मथो बनाए थो। अलाह हिन मथे जन्नत खे हराम करे छॾे थो। कई जवान मुछे खे केस पियो ॾे, को दाढ़ीअ खे पियो ॾे, को मथे खे पियो ॾे, औरतूं पिण जे मथे खे केस पियूं ॾी। ही भला इस्लाम आहे? पाण मुस्लमान आहियूं, रुॻो हिकिड़ो अखर जलिया वेठा आहियूं जो तोईदार आहियूं। तो ही तो करो कम अची गुनाह में पा सरबोड़ आहियूं, मथे चूटियो मथे अटकंदी चूटी ताईं गुनाह से भरिया पिया आहियूं। तौबा जो पाके मुक़त मिले नथो, तौबा जी पाके में नथो मिले। जाओ तौबा करियां अड़े चे अस्तगफिरुल्लाह चओ। अल्लाह जो नबी चओ रोज़ 100 भेरा अस्तगफिरुल्लाह चओ तो मुंहिंजा रब मुंहिंजो ऐं इस्तगफार करियां तो मुंहिंजे गुनाह खे तूं माफ़ कर। कई जाओ जलाल वारा, कई धब धबे वारा, कई जाओ जलालियूं बंगले माड़ीअ वारा ना फरमानियूं गुनाह जा कम करने वेंदा रहिया। कई अल्लाह जा मोमिन बाना सारियूं जिंदगियूं निमाज़ ताजते अज़ाने में गुज़ारे ऐं वेंदा वञी कब्रस्तान से मुलाक़ात कयूं। मां भला उन्हीं जे मुंबरे उन्हीं जे मौते में जा पाए इबरत हासिल कई जे मला साहब जे सहज जा सुमंदड़, सहज जा सुमंदड़, जेको तख़्ते मथे सुमंदड़, जेको ताजे मथे सुमंदड़, पाके त विछाण सुवालो न तो मिले। कई अहिड़ा जेको आराम जे गादले मथे सुमंदड़ जंहिंजो क़ुरान ज़िक्र करे थो तसीं बेश्तीअ खे क़यामत जो ॾींहुं सुवाल अहिड़े गालीचे मथे सुम्हारींदासीं जेको उन नज़र मथां गुज़रिया न आई, न को उन जे कने न की अखी मथे आवाज़ आयो, न की अखी ॾिठो हुयो, न की कने ते पड़वा पियो। सहज जा सुमंदड़ जे सुञे सजाया ओ चता, सहज जा सुमंदड़ लॻा से मिटीअ में सुंज में वञी सुम्ही रहिया, भैया भान में सुता पिया चे धड़ डती धूड़ में नानी न दयणी रहियस पट अंदर पूरे वरिया पंहिंजा पराया ओ चता। साल थिया सुञ में रही सारू न कंहिं साथी लथियूं, सहज जा सुमंदड़ जे सुन दे सजाया ओ चता। छटाणी पटन से क्याई शहर बाजारियूं सुञाम लाए गादियता गुल घुमाया ओ चता। कई गादीअ मथे चढ़िया वेठा हुआ जेके उलांदे उभरंदी जी ख़बर न हुई से कुल मथे खणी ने गुनाह गाड़ खड़े ठगाया तंहिं जा इज़त गिनी पिण जे रब खे यादि करे गुनाह मथां हथ खणो। अलाह वटि मुंहिंजी दुआ आहे त रबे करीम पाके कभी ने गुनाह सगी ने गुनाह बिनी कना बचाए। अल्लाह पंहिंजे तौबा के कबूल फरमाए, अल्लाह मरी वेले जे खताए के माफ़ फरमाए। अल्लाह जेकी पंहिंजे मुल्क ने इलाके में बुरी बीमारी जन्म कीड़ो है अल्लाह इन बुरी बीमारी के दूर फरमाए, पंहिंजे दुआ के रबे करीम कबूल फरमाए। अल्लाह जियार इस्लाम ते ऐं मौत दे तेरे आमीन बिल खैर कल में ला इलाहा इल्लल्लाह से पंहिंजो लाडाणो करे आमीन सुमा आमीन वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।